दोस्तों, अॼु पाकिस्तान ऐं इंडिया विच में ICC चैंपियंस ट्रॉफी में अहम मैच थियण वारी आहे जेका मंझंदि 2 वॻे शुरू थींदी। हीअ मैच आहे दुबईअ में। अॼु पाकिस्तान ऐं भारत जी मैच हाई वोल्टेज मैच आहे ऐं अॼोकी मैच ख़ासि करे पाकिस्तान लाइ इंतिहाई अहम आहे, छो जो ICC चैंपियंस ट्रॉफीअ में पंहिंजी उमेदनि खे ज़िंदा रखण जे लाइ पाकिस्तान खे अॼोकी मैच में कामयाबी हासिलु करणु लाज़मी आहे, छो जो पाकिस्तान खे पहिरीं मैच में हिकु बदतरीन शिकस्त थी आहे। न्यूज़ीलैंड 60 रन्सुनि तां पाकिस्तान खे शिकस्त ॾिनी हुई ऐं हिन वक़्तु पाकिस्तान रिवायती हरीफ़ भारत ख़िलाफ़ु मैच खेॾणु वञे पई जेका आहे 2 वॻे ऐं ॿिन्ही टीमुनि में सख़्तु मुक़ाबले जा इम्कान आहिनि। ॿिए पासे जेकॾहिं हक़ीक़तनि खे ॾिसूं, ऑन पेपर ॾिसूं त इंडियन टीम मज़बूत आहे पाकिस्तान जी बैट में, छो जो पाकिस्तान जी बैटिंग लाइन जे साम्हूं आहे बाबर मुसलसल नाकाम, रिज़वान, उनखां अलावा फ़खुर ज़मान जे इंजर्ड थियण खां पोइ इमामुल हक़ पहिरियों भेरो हिन ICC चैंपियंस ट्रॉफीअ में अॼु ओपनिंग कंदो। इन खां अलावा बॉलर्स जी जेकॾहिं कारकर्दगी ॾिसूं त शाहीन जाफ़रीदी तव्हां पाण ॾिठो आहे त उनजी का कारकर्दगी ख़ासि न आहे, पर मुक़ाबिलो सख़्तु थींदो इन, छो जो पाकिस्तान ऐं भारत विच में हमेशह मुक़ाबिलो असांखे तमामु दिलचस्प नज़र ईंदो आहे ऐं थियण बि घुरिजे। खटण हाराइण हिकु रांदि जो हिसो आहे, पर मुक़ाबिलो थिए जीअं राति मुक़ाबिलो थियो ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लैंड, 352 रन्सुनि जो पहाड़ जहिड़ो हिकु टारगेट ऑस्ट्रेलियन टीम छा त तरीक़े सां कहिड़े न अंदाज़ सां हुन चेस करे हिकु रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे ICC चैंपियंस ट्रॉफीअ में, ऐं ईअं थियणु घुरिजे ऐं पोइ मैच ॾिसण में मज़ो आहे, वन साइडेड मैच न हुजे। सो अॼोकी मैच में तक़रीबन ॿई टीमूं प्रेशराइज़ हूंदियूं, छो जो इंडिया जेतोणीकि हिकु मैच खटियल आहे उन ते ओतिरी प्रेशर न हूंदी जेतिरी पाकिस्तान ते आहे, पर मुक़ाबिलो सख़्तु थींदो। सो बिल्कुलु बि अॼु तव्हां टेंशन न वठो ऐं जेके क्रिकेट सां लव कनि था, जेके प्यारु कनि था, मोहबत कनि था, उहे इंजॉय कनि। ॿिन्ही टीमुनि खे जेका बि टीम खटे उनखे सपोर्ट कयो ऐं हीअ रांदि जो हिसो आहे, गेम ऑफ पार्ट आहे। पोइ हाणे